सिजावल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाएं पिया। इम्तियाज़ मेमणनि जी रिपोर्ट मुताबिक़ त PNGO तरफ़ां मेन गर्ल्स प्राइमरी स्कूल जे मासूम ॿारनि में राशन विराए वियो। NGO जे अॻुवाण रमीज़ आरा सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिजावल ज़िलो असांजे लाइ नओं आहे। असां हिन वक़्त ते फ़क़ति 400 स्कूल सिलेक्ट कया आहिनि। इंशाअल्लाह इन प्रोजेक्ट खे वधायो वेंदो। उन मौक़े ते हेड मिस्ट्रेस आपा फरज़ाना मेमण, आपा मरियम शाह, सहाफ़ी इम्तियाज़ मेमण ऐं ॿियूं काफ़ी टीचरियूं मौजूदु हुयूं। सिजावल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाएं पिया। PNGO तरफ़ां मेन गर्ल्स प्राइमरी स्कूल जे मासूम ॿारनि में राशन विराए वियो। NGO जे अॻुवाण रमीज़ आरा सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिजावल ज़िलो असांजे लाइ नओं आहे। असां हिन वक़्त फ़क़ति 400 स्कूल सिलेक्ट कया आहिनि। इंशाअल्लाह इन प्रोजेक्ट खे वधायो वेंदो। उन मौक़े ते हेड मिस्ट्रेस आपा फरज़ाना मेमण, आपा मरियम शाह, सहाफ़ी इम्तियाज़ मेमण ऐं ॿियूं काफ़ी टीचरियूं मौजूदु हुयूं।